करमपुर जे ॻोठ मुक़दम अली मोहम्मद ख़ान बिजराणी में हथियार साफ़ कंदे इतफ़ाक़ी फायर लॻण सबबि फौत थी वियल नौजवान पीरबख़्श बिजराणी जनाज़ा नमाज़ खां पोइ अॼु अबाणे क़ब्रिस्तान पीर पदरे क़ब्रिस्तान में आलिन अखियुनि सां तदफ़ीन कई वई। मरहूम पीरबख़्श बिजराणी जे पीउ हाजी अब्दुल फ़ताह बिजराणी, चाचे इल्हाम बख़्श बिजराणी ऐं ॿियनि वारसनि सां दोस्तनि अज़ीज़नि मुख़्तलिफ़ बिरादरनि जे चङनि मुड़ुसनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां उज़ुर ख़्वाही ॾुख ऐं ताज़िए जो सिलसिलो जारी आहे। नौजवान जे अलमनाक विछोड़े ते वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि में ॾुख जी लहर छाइल आहे।